जो है मोमिन मुर्दी मुर्दी तो बिस्मिल्लाह। कालके खानपुर जे ॻोठ टिलू पौड़ में मरूम हज़ार खान पौड़ जे ॿारे जे मौक़े ते मरूम जे रूह खे ईसाले सवाब लाइ क़बर ते क़ुरान ख़्वानी बाद संदसि ओताक ते महफ़िल हमदो नात प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मशहूर नात ख़्वाननि हमदो नात पेश कया। मरूम जे ॿारे जे ख़ैरात जे प्रोग्राम में मरूम जे वारसन बशीर अहमद पौड़, ख़ुदारनो पौड़, नज़र अहमद पौड़ समेत मरूम जे वेझे अज़ीज़नि दोस्तनि मिटनि माइटनि तोड़े ॻोठ वारनि समेत पौड़ सूमरा शेख बिरादरी जे माण्हुनि इलाइक़े वासियुनि सवनि जी तइदाद में शिरकत कई। ॿारे जे प्रोग्राम जे आख़िर में मरूम हज़ार खान पौड़ जी मग़फ़रत लाइ पिणु दुआ घुरी वई ऐं ॿारे जे ख़ैरात प्रोग्राम में शरीकनि खे ख़ैरात जी मानी पिणु खाराई वई। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़। मक़बूल दुआऊं थी वेंदई, रुगो हथड़ा खणी बाडाए ॾिस, ओ विझवास तो रब खे मदनीअ जो, तूं पांद गिचिए गल पाए ॾिस, ओ विझवास तो रब खे मदनीअ जो, तूं पांद गिची